जो कि महंगाई पर हम साथ चवण चाहिए तो जो बहुत तो पेट्रोल जो रेट वधायो वियो आहे। सही जो पेट्रोल पंप किरायो वियो आहे इहो सरासर नाइंसाफ़ी आहे। ही अमेरिका के सपोर्ट करण लाइ इनडायरेक्टली असांते ही पेट्रोल पंप किरायो वियो आहे। मां थोड़ो पेट्रोल पंप के ईअं ई थोड़ो एक्सप्लेन कंदुमि त पाकिस्तान जेको आहे अमेरिका ऐं IMF जो पठू आहे। हीअ अमेरिका के सपोर्ट करे ईरानियुनि खे माराइण थो चाहे, ईरान ते कब्ज़ो कराइण थो चाहे। इहो अमेरिका जी सपोर्ट इन तरीक़े सां थो करे। ही जेको डायरेक्टली हिननि एतिरो पेट्रोल जा अघ वधाया आहिनि त इहो डायरेक्टली IMF खे वेंदो, IMF अमेरिका खे ॾींदो। अमेरिका इहे बम गोला बारूद वठी करे असांजे मुस्लमाननि भाइरनि खे शहीद कंदो। ऐं जे अगरि ईरान ख़तम थियो, ईरान ते कब्ज़ो थियो त उन खां पोइ वारो पाकिस्तान जो आहे। पाकिस्तानी अवाम खे ख़ासि करे रते दरे जे अवाम खे जेके असां हिते मौजूदु आहियूं न आहियूं उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजे मफ़ादनि खां ॿाहिरि निकिरो। मुफ़ादनि खां ॿाहिरि निकिरी करे पूरे मुल्क लाइ, पूरे पाकिस्तान लाइ सोचो। तव्हां कहिड़ी बि तंज़ीम सां हुजो, कहिड़ी बि पार्टी सां हुजो, त इहा वाटागिरी, चमचागिरी ऐं इहे चमचाइप बंदि करे हक़ सच जे तरफ़ बीहो। ही जेकी महंगाई वधंदी त सिर्फ़ु असां ऐं तव्हां ते असर न कंदी, पूरे पाकिस्तान ते असर कंदी। रहम कयो उन डेली वेजेस वारे मुलाज़िमनि ते जेके 800 रुपया दिहाड़ीअ ते हलनि था, उन्हनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो। हीअ असांजी हुकूमत त आहे ई नाकारा, अमेरिका जी पठू आहे। अमेरिका खे सपोर्ट करण लाइ असांखे एतिरो मफ़लूज करे छॾियो अथऊं त जीअं असां हक़ जो आवाज़ बुलंद ई न करे सघूं। उथो पंहिंजे हक़ जे आवाज़ खे बुलंद कयो। हू जेके हक़ ते आहिनि उहे बि विढ़नि था अमेरिका सां, इसराइल सां, दुनिया जे ताक़तवर मुल्क आहिनि उन्हनि सां विढ़नि था। छो था विढ़नि त उहे हक़ ते आहिनि ऐं हक़ जो आवाज़ बुलंद रखण लाइ मरंदा उहे बि मरंदो, तव्हां बि बीमारियुनि में मरो, बुख में मरो, कीअं बि मरो, घटि में घटि हक़ जो आवाज़ बुलंद कयो। ही जेको पेट्रोल पंप आहे उहो डायरेक्टली अमेरिका के सपोर्ट करण लाइ ऐं ईरान खे तबाह करण लाइ इस्तेमालु कयो थो वञे। छो त ईरान असांजो कॾहिं बि रस्तो बंदि न आहे कयो। इलीगली ईरान जो पेट्रोल डीज़ल असां वटि एतिरो अचे थो जेको आम तरीक़े सां लीगल वे सां बि नथो अचे। पोइ बि असां वटि महांगाई पछो। ही महांगाई जो सबबु ई इहो आहे त अमेरिका खे सपोर्ट कयो, ईरान खे तबाह कयो, पोइ पाकिस्तान खे वरी तबाह कयो त जीअं इहो इसराइल ऐं ईरान अमेरिका असां ते अचे हमलो करे। माना बारूद बि असांजे पैसनि में वठिबो ऐं मरंदा बि असांजा। बिल्कुलु सर, जॾहिं ही पेट्रोल मां असां पैसा ॾियूं था 200 रुपया लीटर ते मथे भरे करे न असां पंहिंजो बारूद पाण था ख़रीद कयूं त उहो अमेरिका खे सपोर्ट करे। जीअं अमेरिका असांखे ई बम हणे, हिकिड़ो ई एटम बम हणे। यार ख़ुदा जो ख़ौफ़ कयो हुक्मरानो। असांजा चूंडियल MPA MNA काउंसलर सभिनी खे गुज़ारिश आहे त को रहम कयो। वोट असां खां इन लाइ न वरितो हो त तव्हां असांखे ई हथ सां माराईंदो। ही जेके असां ते पेट्रोल पंप किरायो वियो आहे त पंहिंजे उन्हनि अकाउंट खे इहो मैसेज ॾियो त हितां जो आवाम छितो लॻो पियो आहे। जेकॾहिं रोडनि ते ईंदो त मोटड़ा न हणी विझो। ऐं मां रते दरे आवाम खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त ही जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि हिननि खां पुछा कयो त तव्हां असां लाइ कहिड़ो आवाज़ उथारियो था। ऐं ही असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि इहे महंगाई मार्च में पंहिंजे रने मर्दे इज़ाफ़ा वठी करे उहो उन वांगुरु महंगाई मार्च पिया कनि। हाणे महंगाई तव्हांखे नज़र नथी अचे। ऐं उन्हनि खे बि गुज़ारिश आहे जेके कफन पाए करे हितां ट्रैक्टर ट्रालियुनि साइकिलुनि ते निकिरनि पिया त उन्हनि खां तूं चवां त जेके कफन हुया त उहे काॾे आहे। हाणे कफन नथा मिलनि, अचो त असां ई तव्हांखे कफन वठी ॾियूं, अचो त असां ई तव्हांखे ट्रैक्टर ट्रालियुनि ते खणी हली महंगाई मार्च करायूं। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हक़ खे हक़ चओ, सच खे सच चओ। इन वाठागिरी, चमचागिरी ऐं हिन में लूस साहिब में कुझु न अथव। मरंदो तव्हां बि, असां बि मरंदासीं। माण्हू जीए त हक़ जे तरफ़ बीहे, सचाईअ जे तरफ़ बीही करे जीए। जेकॾहिं चमचागिरी ऐं वाठागिरीअ में बि तव्हांखे जे मज़ो थो अचे त पोइ मां तव्हांखे इहो ई चवंदुमि त ॿुधी मरो, इन खां बहितर आहे त ॿियो कुझु बि न कयो। हे जेके रते दरे जूं किनियूं नालियूं आहिनि इन्हनि में अचे गोता खाओ। महंगाई मार्च महिल त वेगनियूं करे ऐं बसियूं भरे वञो पिया, हाणे किथे आहियो, नज़र ई नथा अचो। हे छा महंगाई पर सिर्फ़ु असां लाइ आहे छा? इहे पूरे शहर लाइ, पूरे पाकिस्तान लाइ महंगाई आहे। निकिरो सभई, गुज़ारिश आहे त हिन पेट्रोल पंप ख़िलाफ़ सभई जे कॾहिं गॾिजी निकिरंदासीं त ही हुकूमत मजबूर थींदी इहो फ़ैसिलो वापसि वठण।